जे ॿियनि शहरनि जीअं सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें चोटियारों, पीरोमल, टंडो, मिठा खान, गजरी वर्कशॉप में बि बरसाति वक़्फ़े सां जारी आहे। बरसाति पवण बाद बिजली ग़ाइब थी वई। आबादगारनि जो चवणु आहे त वधीक बरसाति थी त तयारु थियल वणनि खे नुक़सानु थींदो। ॿिए पासे सांगड़ में मामूली बरसाति बल्दिया जा पोल पधिरा करे छॾिया। मामूली बरसाति सबबि सांगड़ शहर जा गटर नाला उथलण करे गटरनि जो गंदो पाणी इलाइक़े वासियुनि जे घरनि में दाख़िल थियणु लॻो। होॾां सांगड़ जे इलाइक़े वासियुनि जे चवण मूजिबि त काफ़ी महीननि खां सांगड़ जे सिम नालनि जी बि सफ़ाई न थियण करे सिम नाला उथणु लॻा। वधीक बरसाति पवण सां सांगड़ जा हेठाहिनि वारा इलाइक़ा रहवासी जंहिंमें वासिफ़ टाउन, गुलशन, कमाल कॉलोनी में बरसाति जो पाणी जमा थियणु लॻो, जॾहिं त सांगड़ में बरसाती पाणी हेठि आयल इलाइक़नि में पाणी निकालीअ लाइ बल्दिया जो अमलो कंहिं कॉलोनी में नाहे पहुतो। इलाइक़े वासियुनि पारां ज़िले इंतिज़ामिया खां सिम नालनि जी खाटीअ ऐं इलाइक़े में बीठल बरसाती पाणी निकाल करण जो मुतालबो कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।